अस्सलाम वालेकुम दोस्तों, ग्रीन एंटरटेनमेंट जे ड्रामे गुलाम बादशाह सुंदरी जी अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो दोस्तों। तो हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सुंदरीअ जे नसीब में छा आहे लिखियलु। आख़िर जहांदार जेको आहे त उन लाश खे बि क़बूल न कयो जेको आशिक़ अली जो हुते पहुतो दोस्तों। त जहांदार हिकु ज़ालिम शख़्स ऐं ज़ुल्मी क़िस्म जो इंसानु आहे दोस्तों। त हिते ग़ुलाम खे चई त हिननि खे जेको आहे त लाश खे बि हिते छो आंदो आहे। त ग़ुलाम चयो त मरण खां अॻु में जेको आहे त हीउ जेको मरण वारो आशिक़ अली आहे त मूंखे वसियत करे वियो त फलाणी जॻह जेका आहे सुंदर हवेली, त हुन में जहांदार नाले हिकु शख़्स आहे, तंहिंखे वञी ॿुधाइणो थी त हू मूंखे जेको आहे पंहिंजे ग़ुलाम जे क़ब्रस्तान में जॻह ॾे। त हू जेको आहे त जहांदार जेको आहे त हुन इनकार करे छॾियो, चई लाश खे खणा हिन छोकिरीअ खे बि वठि जितां हिननि खे आंदो अथई उते वापसि छॾिया वञी। दोस्तों नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो त सॼी मदद हिन जी जेको आहे त डॉक्टर ग़ुलाम कंदो दोस्तों। ऐं सुंदरी हिन खां पुछंदी त जॾहिं माना इहो एतिरा सख़्तु माण्हू हुया ऐं असांजो उन्हनि खे मुंहुं बि न पियो वणे त बाबा जेको आहे त इहा वसियत छो कई त तूं जेको आहे त मुंहिंजे मुंहं खां पोइ सुंदरीअ खे सुंदर हवेली छॾे आ। त हिते ग़ुलाम हुनखे ॿुधाईंदो त मां हुननि जो रिश्तेदार आहियां। हिन वक़्तु मां तुंहिंजे अखियुनि जी आॾो ज़िंदा हालत में आहियां, पर हुननि मूंखे जेको आहे त मुअल सम्झी करे विसारे छॾियो आहे। त मां हुननि जे आॾो जेको आहे त ज़िंदा बि मुअल आहियां, त हीउ त जेको आहे त मरी वियो आहे, त हुनखे कीअं माना भाईंदा। हू जेको आहे त इंतिहा पसंदि ज़ालिम इंसानु आहे। इन्हनि में हिकु ई आहे बादशाह, जंहिंजी तबियत में मज़ो आहे ऐं मुंहिंजी दोस्त आहे, दिली दोस्त आहे। बाक़ी हिननि जी जेका आहे त अनापरस्ती ऐं ख़ुदिगर्ज़ी जेको आहे त उन में दफ़न थियल आहिनि। हिननि खे कंहिंजो बि अहसासु न आहे हूंदो। ऐं संदसि जहांदार जेको आहे सुंदरीअ खां इहो बि पुछियो त तुंहिंजी वालदा किथे आहे। त हुन ॿुधायो त बाबा ॿुधाईंदो त तुंहिंजी माउ जेका तोखे ॼणींदे ई मरी वई आहे। त जहांदार त एतिरो ज़ालिम आहे जो हुनखे इहा बि न ख़बर ॾिनी त तुंहिंजी माउ जेका हिते आहे हिन घर जी आहे, ख़ुर्शीद बेगम आहे ऐं हिन कमरे में फलाणे में बंदि आहे। उहो माना ख़ुर्शीद बेगम ताईं बि जेका ॻाल्हि न वई सुंदरीअ जी दोस्तों। सॼी मदद सुंदरीअ जी हाणे ग़ुलाम कंदो दोस्तों। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक वीडियो ॾिसण लाइ ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। वरी मिलंदासीं तव्हां सां न्यू अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़।